कुछ माण्हू एतिरा बुखिया हूंदा आहिनि जो ॿियनि जूं ख़ुशियूं ई खाई वेंदा आहिनि। इस्लाह जे हज़ार लफ़्ज़नि खां वधीक तजुर्बे जी हिकु ठोकर इंसान खे मज़बूत बनाईंदी आहे। कुझु ॻाल्हियूं सम्झाइण सां न पर पाण ते गुज़रण सां सम्झ में ईंदियूं आहिनि। सब्र सां रहमत जो इंतज़ारु कयो। जेका शइ अव्हां जी आहे उहा हिकु ॾींहुं अव्हां खे मिली रहंदी। मूं अक्सर उन्हनि माण्हुनि खे दुनिया में ज़लील थींदे ॾिठो आहे जिन सचनि ऐं मुख़लिस रिश्तनि सां चालाकियूं करे धोखेबाज़ी कई ऐं पाण खे सियाणो सम्झियो।